इते सां भी अहम ख़बर शेयर कर रहे हैं। सिंध हाई कोर्ट अमान फाउंडेशन की ज़मीन ते कब्ज़े वाले केस में धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत डिप्टी कमिश्नर मलीर समेत असिस्टेंट कमिश्नर मलीर ऐं रेवेन्यू अमलदारनि खे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुपर हाईवे ते 107 एकड़ ज़मीन ख़ैराती मक़सदनि लाइ ॾिनी वई हुई। आसिम मंसूर एडवोकेट जो इहो चवणु हो। अदालती हुक्म बावजूदि जवाब जमा न करायो वियो। आसिम मंसूर एडवोकेट जो इहो चवणु हो उहे देर करण वारी हिकमत अमली जी आड़ में ज़मीन जी पोज़ीशन खे तब्दील करणु चाहिनि था। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो इहो चवणु हो मलीर इंतिज़ामिया रेवेन्यू खाते जे अमलदारनि सां गॾिजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। धुरियुनि खे ज़मीन जी पोज़ीशन तब्दील करण खां रोकियो वञे ऐं जल्द जवाब तलब कयो वञे। वकील जो चवणु हो अदालत धुरियुनि खे 1 अगस्त ताईं जवाब जमा कराइण ऐं ज़मीन जी हैसियत बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त धुरियुनि में रेवेन्यू खाते डिप्टी कमिश्नर मलीर मुख़्तियार कार ऐं ॿियनि खे बि धुर बणायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कर रहा हूँ। सिंध हाई कोर्ट अमान फाउंडेशन की ज़मीन ते कब्ज़े वाले केस में धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अदालत डिप्टी कमिश्नर मलीर समेत असिस्टेंट कमिश्नर मलीर ऐं रेवेन्यू अमलदारनि खे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुपर हाईवे ते 107 एकड़ ज़मीन ख़ैराती मक़सदनि लाइ ॾिनी वई आहे। आसिम मंसूर एडवोकेट जो इहो चवणु आहे अदालती हुकुम बावजूदि जवाब जमा न करायो वियो। आसिम मंसूर एडवोकेट पारां इहो ॼाणायो वियो उहे देर करण वारी हिकमत अमली जे आड़ में ज़मीन जी पोज़ीशन खे तब्दील करणु चाहिनि था। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो इहो चवणु हुयो मलीर इंतिज़ामिया रेवेन्यू खाते जे अमलदारनि सां गॾिजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। वकील पारां इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट अमान फाउंडेशन जी ज़मीन ते कब्ज़े वारे केस में धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अदालत डिप्टी कमिश्नर मलीर समेत असिस्टेंट कमिश्नर मलीर ऐं रेवेन्यू अमलदारनि खे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुपर हाईवे ते 107 एकड़ ज़मीन ख़ैराती मक़सदनि लाइ ॾिनी वई हुई। आसिम मंसूर एडवोकेट जो चवणु हो अदालती हुकुम बावजूदि जवाब जमा न करायो वियो। उहे देर करण वारी हिकमत अमली जी आड़ में ज़मीन जी पोज़ीशन खे तब्दील करणु चाहिनि था। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो इहो चवणु हो मलीर इंतिज़ामिया रेवेन्यू खाते जे अमलदारनि सां गॾिजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। धुरियुनि खे ज़मीन जी पोज़ीशन तब्दील करण खां रोकियो वञे ऐं जल्द जवाब तलब कयो वञे। वकील जो इहो चवणु हुयो। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फ़कार चांडियो। जी ज़ुल्फ़कार, ॿुधणी जे हवाले सां वधीक छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी, सिंध हाई कोर्ट में अमान फाउंडेशन की ज़मीन पे कब्जे खिलाफ दरख्वास्त ते अदालत डिप्टी कमिश्नर मलीर ऐं असिस्टेंट कमिश्नर मलीर के नोटिस जारी कंदे खेनि ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। दरख्वास्त गुज़ार जे वकील आसिम मंसूर जी अदालत में दाख़िल दरख्वास्त ते मौक़ुफ़ ॾींदे हिन चयो त सुपर हाईवे ते 167 एकड़ ज़मीन ख़ैराती मक़सदनि लाइ अमान फाउंडेशन खे ॾिनी वई हुई। रेवेन्यू खाते जे अमलदारनि ऐं ॿियनि माण्हुनि हिन ॼाणायल ज़मीन ते कब्ज़े करणु चाहिनि था। अदालती हुकुम बावजूदि जवाब जमो न करायो पियो वञे। उहे देर करण वारी हिकमत अमली जे आड़ में ज़मीन जी पोज़ीशन नक्शे खे तब्दील करणु चाहिनि था। बिल्डर ज़मीन खे पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु करणु चाहिनि था। धुरियुनि खे ज़मीन जी पोज़ीशन तब्दील करण खां रोकियो वञे ऐं धुरियुनि खे अदालत हिदायत जारी कई वञे त जल्द जवाब अदालत में जमो कराइनि। धुरियुनि में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू, सेक्रेटरी रेवेन्यू खातो, डिप्टी कमिश्नर मलीर, असिस्टेंट कमिश्नर मलीर ऐं मुख़्तियार कार मलीर ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो आहे। अदालत धुरियुनि खे 1 अगस्त ताईं जवाब जमा कराइण ऐं ज़मीन जी हैसियत बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फ़कार अपडेट करण लाइ।